अव्हां खे इहो ॼाणे हैरानी थींदी त काफोर खे विक्स वे पूरब में इस्तेमाल कयो वेंदो आहे। इन बाम खे खंघि, सूर ऐं ख़ारिश लाइ फ़ाइदेमंद सम्झियो वेंदो आहे। काफोर अछी मेणबतियुनि जहिड़ा बि हूंदा आहिनि ऐं काफोर जूं गोरियूं बि मिलंदियूं आहिनि। ही ब्लॉक्स, टेबलेट्स, ऑयल ऐं पाउडर जी शिकिल में बि मिलनि था। ओलह जे तिब में हेल ताईं काफोर जे फ़ाइदनि ते का तहक़ीक़ नाहे कई वई, पर चीनी ऐं हिंदुस्तानी माण्हू काफोर खे सदियुनि खां इस्तेमाल करे रहिया आहिनि। बुनियादी तौर ते मज़हबी मक़सदनि लाइ न, पर बीमारियुनि जे इलाज लाइ बि हिन खे इस्तेमाल कयो वेंदो आहे। काफोर केतिरनि ई आयुर्वेदिक दवाउनि ऐं इलाज में आम इस्तेमाल कयो वेंदो आहे, जंहिंमें खंघि, ज़ुकाम, उल्टी ऐं ॿिया इलाज ऐं अहिड़ियूं दवाऊं बि शामिल आहिनि जेके ॻाल्हाइण जी सघ ऐं नफ़्सियाती मसइलनि जे इलाज लाइ इस्तेमाल कयूं वेंदियूं आहिनि। काफोर जा केतिरा ई फ़ाइदा हूंदा आहिनि। साह जे मसइलनि जो इलाज करण लाइ काफोर इस्तेमाल कयो वेंदो आहे। जिस्म में किथे बि सूर मां छुटकारे लाइ काफोर इस्तेमाल करे सघिजे थो। थधि लॻण जो इलाज बि काफोर में मौजूदु आहे, जॾहिं त ख़ारिश ख़तम करण लाइ बि ही फ़ाइदेमंद हूंदो आहे। फंगल इन्फेक्शन खे मुंहुं ॾियण लाइ काफोर जो इस्तेमाल करे सघिजे थो, जॾहिं त फाटल खुड़ियुनि ते लॻाए सघिजे थो, जंहिंसां खुड़ियूं ठीक थी वेंदियूं। खल सड़ी पवे त उन ते काफोर जो इस्तेमाल करण जी सलाह ॾिनी वेंदी आहे, जॾहिं त वारनि जी सिहत लाइ बि इस्तेमाल कयो वेंदो आहे। चहिरे ते दागनि ऐं मोहीड़नि जे ख़ात्मे लाइ काफोर काराइतो साबित थींदो आहे, जॾहिं त पेट जे जीतनि जे ख़ात्मे लाइ बि कमु ईंदो आहे। काफोर इस्तेमाल करण जो इहो ई तरीक़ो आहे जीअं अव्हां विक्स बाम खे इस्तेमाल कंदा आहियो। अव्हां खे हिन ॻाल्हि खे यकीनी बणाइण घुर्जे त काफोर जे इस्तेमाल सां अव्हां जी खल खे नुक़सान त नाहे पहुची रहियो, या अव्हां जी खल ॻाढ़ी त नाहे थी रही। ख़्याल रहे त काफोर जे इस्तेमाल जे हवाले सां माहिरनि सां सलाह करणु ज़रूरी आहे। काफोर मिलियल का बि शइ इस्तेमाल करण खां अॻु डॉक्टर जी सलाह वठिजे ऐं ॻोर हारियूं औरतूं, खीर पियारींदड़ औरतूं या जिगर जे बीमारीअ में मुब्तला माण्हू काफोर इस्तेमाल करण खां परहेज़ कनि। ध्यानु रहे त काफोर वारियूं शयूं हमेशा ॿारनि खां परे रखणु घुर्जनि।